सिंध में पानी ज़रई पानी जी विर्छ जो मसलो इंतहाई क़दीमी आहे। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ज़मींदारनि पारां जेके बाअसर चंद ज़मींदार आहिनि उन्हनि पारां इलाइक़े जे नंढनि आबादगारनि जे लाइ मुख़्तलिफ़ क़िस्म जा मसला पैदा कया था वञनि, जंहिंमें हिकु तरफ़ त या त उन्हनि जी ज़मीनुनि में पाणी छॾियो थो वञे त जीअं उहे मजबूर थी बोड ऐं सिम वारी बनी सस्ते अघ में खपाए वञनि, या ॿी सूरत में उन्हनि जूं ज़मीनूं जो पाणी रोके उन्हनि जी ज़मीनुनि खे ॼाणी वाणी बंजर करायो थो वञे त जीअं उहे सस्ते अघ में बनी विकिरो करे वञनि। इन ई सिलसिले में डीओ जेको वाटर आहे, उॼाणो शाख आहे, उनजी जेको पुछड़ी खे पाणी ॾींदड़ डीओ जेको वाटर आहे, शाख आहे इन हिंगोरा रोड ते इन साइड ते, उन सिलसिले जे ते 8000 खां 10000 एकड़ जा जेके मुख़्तलिफ़ नंढा आबादगार आहिनि उहे अॼु मुख़्तलिफ़ क़ौमुनि में ते प्रेस क्लब शहदादपुर ॾाढो गॾु थिया आहिनि। अचो त हिननि खां हिननि जा वधीक तासुरात पुछूं था। 8-9 एकड़ बनी आहे जेका गैराबाद भले तव्हां भले सर्वे कयो, जे असां ग़लति हुजूं असांखे बीआरए बनी ते तव्हां बस आणो, जे न त असांजो हक़ हुजे त असांखे पाणी ॾिनो वञे। असांजो मुतालबो इहो आहे, न को कंदा जंग आहे न को फशरी आहे, असांखे पाणी खपे, पाणी खपे। जे न त हुकूमत खां पाणी नथो पुॼे, पंहिंजा जवान आहिनि हुननि खे अलाह ईमान ॾिनो आहे, कलमूं भराए असांखे हिते बस टाणी वञनि, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, असांखे इहो खपे, ॿियो कुझु न खपे, ॿियो कुझु न खपे। बासर दुरियूं जेके आहिनि उहे पाणी बंदि करे वेठियूं आहिनि ऐं ख़ुदा महिरबानी करे असांजो हुकूमत खां मुक़ाबिलो आहे, एसडीओ इरीगेशन खां मुतालबो आहे त असांजो जेको आहे ज़मीनूं गैराबाद थियण खां बचायूं वञनि ऐं जेको आहे असां नाजाइज़ थीनि पियूं असां नाजाइज़ बंदि कयो वञनि। ऐं पाण पीपल्स पार्टीअ जो जेको आहे डिस्ट्रिक्ट काउंसिल मेंबर आहे, मूंसां इहा हालत आहे त ॿी आवाम सां छा हलंदी, हर को सोचे सघे थो न, हर को ग़रीब माण्हू आहे। हाणे शाख जा ज़मींदार आहियूं असांजी 8000 एकड़ उन डीओ ते आहे बनी गैराबाद पई आहे। बासर ज़मींदार जुल्फ़कार ज़लदारी अॻियां गंढोॾे वेठो आहे, जेको पाणी अचे थो उहो गंढोॾे वेठो आहे, पोइ हिते को बि कोन थो छॾे। सभु पुछड़ी आबाद करे वीचारा परेशान लॻा पिया आहिनि, महिरबानी करे पुछड़ी ते पाणी पुॼाए वञे। असांखे पंहिंजो हक़ ॾियो, जे न जेके चवंदा चवंदो 70 लख घुरायो, असांखे पाणी पंहिंजो वठी ॾियो, न त असीं कोलो उथंदासीं, भले राति थी वञे 8 ॾींहं गुज़री वञे कोलो उथंदासीं। जी नाज़रीन, तव्हां आबादगारनि नंढनि आबादगारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। ज़रूरत हुकूमत खे ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिन नंढनि आबादगारनि खे बि वॾनि आबादगारनि जीअं उन्हनि जे हक़ जो ज़रिए पाणी ॾिनो वञे, त जीअं मुल्क में सिंध में ज़रायत जी तबाही थियण बजाए हर माण्हू बराबरी जी बुनियाद ते पाणी ऐं इंसाफ़ जी बुनियाद ते पाणी वसूल करे सघे ऐं ज़रायत में बहितरी अचे। सैयद कुर्बान अली शाह, अवामी आवाज़ TV शहदाद। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।